मुंहिंजो जंहिं घर सां तालुक़ु आहे रुगो फ़क़ति रुगो वास्तो को हिते न आहे उमरकोट में, थरपारकर में बि ओतिरो जो ओतिरो वास्तो आहे हर तबिके जे माण्हुनि सां। ऐं आउं हिकिड़ी ॻाल्हि चवंदो आहियां त हिंदू माइनॉरिटी न आहे मुंहिंजे लाइ मुंहिंजा हिंदू भाइर। आउं वरी इहा ॻाल्हि चवंदो आहियां, मञा बि थो मुंहिंजा हिंदू मुंहिंजा भाइर। सो मिठी सां कंदा आहिनि भेट। मिठी असल में शहर आहे नंढो, ॿियो उनजी जोग्राफी अलॻि आहे। उमरकोट हब आहे, सेंटर पॉइंट आहे शुरू खां इनजी हिकिड़ी तारीख़ रही आहे। उमरकोट खां 85 किलोमीटर ते मिठी आहे, उमरकोट खां 64 किलोमीटर ते छाछरो आहे, उमरकोट खां 74 किलोमीटर ते मिरपुर ख़ास आहे, उमरकोट खां 70 किलोमीटर ते टिपरो आहे, उमरकोट खां 80 किलोमीटर ते नवकोट आहे। अछड़ो थर बि उमरकोट थो अचे, उमरकोट खे थर लॻे थो उहो उमरकोट थो अचे। तालको दहाली, तालको छाछरो, तालके नंगर जूं जेके यूसूं जेके बॉर्डर वारियूं आहिनि उहे माण्हू अचे थो उमरकोट। तालके मिठी जूं जेके यूसूं जेके वेझूं जेके आहिनि उहे बि थो अचे उमरकोट। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे सभु कंहिंखे सवलाई थी थिए, इन करे उमरकोट जी आबादी ॾींहुं ब ॾींहुं वधे पई। उहे असांजा भाइर पाण अॼु ॾींहुं ताईं न कंहिंखे रोकियो आहे त बाबा अऊं उमरकोट छो था अचो कारोबार जे लिहाज़ खां या कंहिं कम जे लिहाज़ खां। पंहिंजा भाउ अचनि संभालबो इंशाअल्लाह। ॿियो अलाह पाक रहम करे कंहिं ॿोॾुनि खां बचाए। जॾहिं ॿोॾ आई आहे तॾहिं आबादी अहिड़ी जो वधी आहे जो ॻाल्हि छॾे थो। पोइ चाहे खणी 90 हुजे 98 हुजे, मूंखे त 98 खां यादगिरी आहे। 90 तो त आउं टाइम जाओ कोन हुअसि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। उहा ॻाल्हि कंदुसि जंहिं टाइम मुंहिंजो सोचरो आहे 98, पोइ वरी 2011 12, पोइ 2020 22। उन में मिठी जे इलाइक़े जा माण्हू सिधा अची करे सेटल थिया उमरकोट, नईकोट जा, बदीन जा, सांगड़ जा, किपरे जा। इन करे आबादी वधी आहे। त आबादी जॾहिं वधी आहे त ज़रूरु कंहिंखे का गली खपे थी, कंहिंखे का पाणी जी नाली खपे थी, कंहिंखे को छातो खपे। ॿियो मुंहिंजो जेको हिते हिन शहर सां हिकिड़ो वाइदो कयल हो सिटी सर्वे जो, इहो जे काउंसिल भरी में पेश कई है। यह बजट अवामी दोस्त बजट है ऐं असीं बिल्कुलु मुतफ़िक़ आहियूं था। इन सां शहर जा तरक़ियाती कम थियनि था। ॿिए ॻाल्हि जीअं मौजूदु मेंबरनि ॻाल्हि कई पई त स्ट्रीट लाइट जे हवाले सां या ॿिए, त मुंहिंजे ख़्याल में सभु जेके बि मेंबर चवनि था स्ट्रीट लाइट जे बारे में, सभु हींअर शेड जेके सोलर लाइटूं सभु ई वठी विया आहिनि चेयरमैन साहब। हल्का फुल्का कम जेके असांजे मेंबर जेके बि चवंदा कोन थिया आहिनि, हल्का फुल्का मेंबर जेके बि किरास ऐं नाली जा कम सभिनी जा थिया आहिनि। चेयरमैन साहब जेके बि कम हींअर शहर जे हवाले सां जेके बि ठाही आहे प्लानिंग, त असांजा जेके इंट्री आहिनि जेके उमरकोट जा उहे सुठा हुजनि शहर जी ब्यूटिफिकेशन जे लाइ। त कमु लाज़मी शहर वॾो आहे, शहर वॾो आहे। जिते जिते पहुचे थो, जिते रस्ता ठहिया आहिनि, जीअं साईं अमीर अली शाह आहे, मैडम सभा टालपुर साहब आहे, उनजी स्कीमूं आहिनि, वॾी स्कीमूं आहिनि जेके हलनि पियूं। इहे मेन रोड थियण खां पोइ आहिस्ता आहिस्ता इहे गलियुनि जा कम स्टार्ट थींदा। लाज़मी कम सभिनी जा थियनि था। को बि माण्हू ईअं न चए भई असांजा कम न थियनि था, कम सभिनी जा थियनि था। पोइ लेट सेट थिए थी वाक़ई तरक़ियाती कम। ऐं आऊं चेयरमैन साहब खे जस ॾियां थो त जेको आहे जेका बि माना जेको बि काउंसलर अचे थो, जेका बि ॻाल्हि करे थो उहा ओके कनि था। हीअ बजट जेका पेश कई आहे असीं सभु मुतफ़िक़ आहियूं ऐं सभु पाण गॾिजी इन शहर खे सुधार। शहर जी जेका एंट्री चेयरमैन साहब जेका शहर जी एंट्री जे लाइ हींअर जेको रखियो पियो आहे, त असांजी जेको बजट कमेटी जा जेके मेंबर आहिनि, बुरहान साहब आहे, चितन गोयल आहे, लिखराज इन्हनि ॿई पाण ठाहियो। तो आउं हिकु दफ़ा वरी बि तव्हां भाउरनि सभिनी शुक्रगुज़ार आहियां ऐं सभु गॾिजी अचो यानी शहर खे संवारो। महिरबानी। पाकिस्तान ज़िंदाबाद। पहिरीं ॻाल्हि कंदसि त इंसानु आहे, मरी वेंदो हलियो, पोइ रंभू कंदा फलाणो माण्हू कहिड़ो चङो मरी। अड़े अमी मोहबत करो, प्यारु करो, अमी कमु वठो, कमु थींदा छो कोन थींदा, कमु थियनि पिया। शायदि इहे माण्हू जेके पिया हीअं चवनि त भई कमु कोन पियो थिए, कमु कोन पियो थिए, शायदि उहो सुठो रहे निंड में। कमु त थिए पियो। बाक़ी रही ॻाल्हि पाणी जी, उहो वाक़ई पाणी जी खोट आहे। एतिरा ॾींहं कमु कोन पियो थियो। इंशाअल्लाह ताला हीअं आहे कमु थींदो, पाणी मिलंदो, छो कोन मिलंदो। बाक़ी आउं चेयरमैन साहब खे चवां थी त महिरबानी करे जंहिं इलाइक़े में कमु नथो थिए उते जो जेको मेंबर आहे उनखे बॉन्ड करो त बाबा तूं पंहिंजे इलाइक़े में कमु करा, उनखे तूं बॉन्ड कर, उहो कमु थींदो।
बाक़ी रही ॻाल्हि जमादारनि जी, जमादार बि घटि आहिनि, उहो बि हाणे असीं त कोन वञी कमु कंदासीं, हीअं चेयरमैन त कोन वञी ॿुहारी खणंदो, ऐं पाण बि कमु कुझु करायो न, कुझु हिमत करो, बाक़ी जहिड़े सां फसाओ त कुझु कोन थींदो, मोहबत करो। बाक़ी ॾींहं आहिनि थोरा, साल हिकिड़ो आहे विधो गुज़री, जीअं भुटो जीअं मां।